सभी जो शुक्र अदा कयो पंहिंजो वक़्तु क़ीमती ख़र्च करे हिन इदारे जे मालिक लाशारी साहब ऐं उनजा जेके मुआविनीन आहिनि उन्हनि जो निहायत तहे दिलि सां शुक्र अदा कयां थो जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु ख़र्च करे असांजे हिकु महान शाइर मोरे जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत असांजे रांदि रचाई आहे। अज़ीज़ो ख़ुशनसीबी आहे जो अॼु रजब जे तारीख़ जो किताब बचे पियो इंशाअल्लाह ताला ने अची वियो त ज़रूरु इंतज़ारु कराए छो त तारीख़ असुल शइ तारीख़ आहे। तारीख़ ई क़ौमुनि खे ज़िंदह रखंदी आहे ऐं तारीख़ ई क़ौमुनि खे ख़तमु कंदी आहे। जिन माण्हुनि जो तारीख़ ॾे तवजो आहे उहे क़ौमूं ज़िंदह आहिनि, जिन क़ौम जो तारीख़ ॾांहुं तवजो न आहे उहे मुअर आहिनि। हीअ इदारा असुल शइ इदारा हिन इदारे जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो असांजे मोरे जे तारीख़ जो हिकिड़ो विसरियल वर्क वरजाइण जी कोशिशि कई अथनि ऐं साईं मंसूर शाह जहिड़े माण्हू जी तारीख़ लिखी वई आहे। मोरे में लिखी विया हिकिड़ो किताबु आयो, ॿियो किताबु आयो, टियों किताबु आयो, चौथों किताबु आयो, पंजो किताबु आयो, पर मंसूर शाह यादि ई कोन्हे। जहिड़ो जागंदी जहिड़ी जागंदी तारीख़ विसारे त तारीख़ लिखण को जहिड़ो तहिड़ो सब्जेक्ट कोन्हे। को ही उहो सब्जेक्ट आहे जेका सभिनी सब्जेक्ट जेके बि आहिनि, जेके बि मज़मून आहिनि, उन्हनि सभिनी खे पंहिंजे झोलीअ में विझे थी, पंहिंजे भाकुर में आणे थी। तारीख़ उन शइ जो नालो आहे। शाइरीअ जी बि तारीख़ आहे, नसर जी बि तारीख़ आहे, साइंस जी बि तारीख़ आहे, तहज़ीब जी बि तारीख़ आहे, सकाफ़त जी बि तारीख़ आहे। हर शइ ॾांहुं तव्हां नज़र रखंदो त उनजी तारीख़ आहे। असां अक्सर करे असांजा आर्कियोलॉजी डिपार्टमेंट वारा चवंदा आहिनि त दुनिया जी पुराणे में पुराणी तहज़ीब जेका आहे सा उहा इराक़ दज्जल ऐं फ़रात नदीअ जी आहे। पर आउं अर्ज़ु थो कयां त तारीख़ में लिखियलु आहे त उहा इराक़ जी जेका तहज़ीब ऐं तारीख़ जेका आहे, तहज़ीब जी जेका तारीख़ आहे, उनजो बुनियादु सिंध जे 7 दानिशवरनि विधो। तारीख़ ई इंसाननि खे, तारीख़ ई जेका असां क़ौमुनि खे ज़िंदह रखी थी। जेकॾहिं इहा तारीख़ मुंहिंजे नज़रुनि मां न गुज़रे हा त मां इहो अॼु इहा दावा कोन कयां त भई इराक़ जे दज्जल नदीअ जी तहज़ीब जेका आहे सा असांजे सिंध खां वधीक पुराणी आहे। पर इहा तारीख़ आहे जेका असांजे सिंध जी इज़त रखंदी थी अचे ऐं असांजो मान मर्तबो वधाईंदी पई थी अचे। ॾिठो वञे त अल्लाह तबारक व तआला पहिरियों लफ़्ज़ जेको इंसान खे सेखारियो सो इहो ई सेखारियो असांखे, जेको पंहिंजो तारीख़ किताब नाज़िल करणु फ़रमायो। उन में पहिरियों लफ़्ज़ इक़रा पढ़। ॿियो अलम बिल कलम, कलम सां इल्मु सेखारी। लो कलम पैदा कयईं, पर हीअ ते वेही कलम लिखियो त हाणे वेही लो कलम जो जेको सॼी माज़ी हाल मुस्तक़बिल वेंदे पछाड़ी ते सॼी तारीख़ लिखण। त तारीख़ ते जॾहिं नज़र विझिजे थी त तारीख़ हिकिड़ी वॾी हिकिड़ी अमानत आहे। उन अमानत खे संभालणु किन जवाननि जो कमु आहे। त अज़ीज़ो हिन तारीख़ लिखण जे लाइ संजीदह पहिरां इंसान पाण खे संजीदह करे, संजीदह क़िस्म जो ई सही संजीदह क़िस्म जो माण्हू ई सही तारीख़ आणे सघे थो। ऐं मुक़ररु बहितरीन उहो थी सघे थो जेको संजीदह क़िस्म जो माण्हू आहे। रब्बुल आलमीन पंहिंजी सुञाणप कराई। हिकिड़ो त मां अर्ज़ु कयो त इक़रा लफ़्ज़ कई, वरी साॻी पहिरीं वही में चयो अलम बिल कलम, कलम सां इल्मु सिखो। वरी चवंदा अर रहमान अलम अल क़ुरान ख़लक़ल इंसान अलम अल बयान, मूं तक़रीर करणु सेखारी, मूं ॻाल्हाइणु सेखारियो, मुक़ररु बनाइण जे करे सेखारियो। इहा मुंहिंजी रहमान जी सुञाणप आहे त हू मुक़ररु।
त असां ते इहो इल्मु फ़र्ज़ु कयो मर्द हुजे खणी औरत ने फ़र्ज़ु ख़ुदा जे तरफ़ां जेको हूंदो आहे सो अणकर हूंदो आहे। जेकॾहिं न कंदो त गुनाहगार थींदो। इल्मु पढ़णु असां ते फ़र्ज़ु आहे, इल्मु लिखणु असां ते फ़र्ज़ु आहे, तारीख़ सहेड़णु असां ते फ़र्ज़ु आहे। पर सची तारीख़ हुजे, उन में असां संजीदा हुजे। तारीख़ जेका जेसीं संजीदा नथो तारीख़ तारीख़ जे लाइ जेको मुंहिंजे नज़र में आहे, जेको मुंहिंजे नज़र मां जेको गुज़रियो आहे तारीख़ जे लिहाज़ खां, त उन में ॿ ॻाल्हियूं ज़रूरु हुजनि तारीख़दान में। उहे ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं हुजनि त हू साहिब तसफ़ हुजे, सूफ़ीज़म जो क़ाइल हुजे। छो जो तारीख़ जॾहिं कलम जॾहिं लिखंदो आहे, तारीख़ लिखंदो आहे त न मज़हब खे ॾिसंदो आहे, न ज़ात खे ॾिसंदो आहे, न क़ौम खे ॾिसंदो आहे, न कंहिं जेका हक़ीक़त हूंदी आहे, जो किरदार हूंदा आहिनि उहे किरदार पेश कंदा आहिनि। जो तारीख़ हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जो माज़ीअ जे किरदारनि खे असां पढ़ी करे ऐं उन्हनि जे असांजे पंहिंजे पोयनि जे तारीख़ ते असां नज़र विझी करे उनजो मुतालियो करे असीं पंहिंजो हाल ठाहींदा आहियूं। हाल ठाहे असीं मुस्तक़बिली तारीख़ संवारींदा आहियूं। इन करे तारीख़ संभाले लिखिजे, कूड़ ते मुश्तमिल न हुजे। मां अर्ज़ु कयो न त 5 तारीख़ुनि जा किताब मोरजिया आया आहिनि, पर अधु खां घणा कूड़ा आहिनि। त असांजो ही मंज़ूर शाह जेको आहे, तव्हां दादू वारनि खे लख शाबस हुजनि, जस हुजनि जो ही विसियल वक़्तु तव्हां मंज़र आम ते आहे। ऐं मां दादू वारनि खे मुबारक ॾियां थो। हिन लाशारी साहिबु तव्हां ते वॾो अहसान कर, ही इदारो क़ाइमु कयो अथसि। मूंखे उमेदु आहे त साईं रजब साहिब बि हिन इदारे खे पंहिंजे तारीख़ में सुठो बकाव ॾिनो। असुलु शेदार आहे। जेकॾहिं मूं वटि लाइब्रेरी न हूंदी हा त मूं वटि ख़ालि साहिर कीरे जहिड़ा माण्हू कोन अचनि हा। संजीदह थी जेकॾहिं नौजवान को तारीख़ लिखे पियो त उहो ख़ालि साहिर कीरियो आहे। मां इन खां मुतमिन आहियां ऐं मूंखे उमेदु आहे त 5 तारीख़ जेको छापो लॻंदो सो ख़ालि साहिर कीरे जो लॻंदो, ॿिए कंहिंजो कोन लॻंदो। शाइरनि जी शाइरी जी तारीख़ बि साहिल गॾु कंदो, समाजी वर्करनि जी तारीख़ बि उहो ई गॾु कंदो, नसर जी बि उहो ई गॾु कंदो। ऐं मां तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधायां तालिके मोरे वारनि खे त साहती परगिणे जी इब्तिदा, शाइरी जी इब्तिदा, नसर जी इब्तिदा किथां थी, उहो ख़ालि साहिल कीरे जे किताब में तव्हां पढ़ो, ॿिए धात कान रही। मां ख़ुदि दादू वारनि जो अहसान मदायां, छो जो मुहबती माण्हू आहिनि। दादू वारा मुहबती माण्हू। उस्ताद बुखारी मुंहिंजो उस्ताद हो, इंटर में असांखे सिंधी पियो थो पढ़ाए। क्लास वठी ॿाहिरि निकितो आहे। मुंहिंजी आदत हूंदी उस्ताद सां हमेशह गॾु, उस्ताद सां गॾु बाब निकितुसि, पुठियां हल हिकिड़ो शागिर्दु साम्हूं अची, प्यार आहे, मुहबत आहे। उस्ताद दरकोड़ी ॻाल्हि कंदो आहे, छोरा करे सॾु कंदो आहे, अड़बा तो गुसाई तो हीअं थो करे। पर उस्ताद बुखारी जो अख़लाक़ ॾिसो त असांजो हिकिड़ो क्लास फेलो न पियो अचे, क्लास न पियो सिंधी जो अटेंड करे। ॿाहिरि जीअं साईं निकितो आहे त उहो सुम्ह में पइजिसि, उनखे मुश्किल चए थो अदा ॾे ख़बर फलाणा, तव्हां मूंखां नाराज़ आहियो। शागिर्द खे थो चए तव्हां मूंखां नाराज़ आहियो। चई न साईं, पोइ अलाए छाजे करे यार तव्हां मुंहिंजे पीरियड में कोन था। अहिड़ो प्यार सां उस्ताद बुखारी ॻाल्हाएसि। वरी उन छोकिरे वरी कॾहिं बि पीरियड जेको गुसायो न। इहा ई मुहबत। ॿी दादूअ जी शख़्सियत जंहिंखां मां मुतासिर थियुसि उहो ख़ान मोहम्मद पंवर, जेको असां गॾिजी सॼी सिंध में सिंध कोर्स जॾहिं सिगा ते पाबंदी पइजी वई त 1982 वरी 83 में जेको आहे सिंध कोर्स सां रजिस्टर कराए साईं चेयरमैन थियो, मां वाइस चेयरमैन थियो, डॉक्टर हुसैन बख्श कोलाची जनरल सेक्रेटरी थियो। त असां घर घर रुलियासीं, ॻोठनि जी तारीख़ ते, तइलीम ते, ख़ासि करे तइलीम ते जेको आहे समाजी कमु जेको सो कयोसीं। अहिड़ो मुख़लिस माण्हू ख़ान मोहम्मद पंवर जहिड़ो या उस्ताद बुखारी जहिड़ा माण्हू विरले ॼमंदा आहिनि, सदन में ॼमंदा आहिनि। तो अज़ीज़ो, तारीख़ ते थोरो तवजो ॾियो। अॼुकल्ह पाण पढ़ाइण वारो ज़मानो अची वियो आहे। सभु को पंहिंजे तारीख़ खे ठाहिण में लॻी वियो आहे, पंहिंजी तारीख़ आणण जी कोशिशि में करे रहियो पियो आहे त भई मां आहियां। जॾहिं मां जॾहिं कजे थी त उन हारायो। छो जो जेकॾहिं मां हिकिड़ो वॾी उमिरि जो आहियां, ख़ालसा मूंखां नंढो आहे, पर जेकॾहिं मां पंहिंजो अॻवान ख़ालस साल खे त भई हिन में कहिड़ी माजरा थी, कहिड़ी तकलीफ़ मूंखे अची वई। ईअं कोन्हे को त सदाईं उस्ताद मथे भरो हुजे, पर न, उस्ताद खां शागिर्द वधी वेंदा, उहो काफ़ी कुझु जेको सो कमु कंदा आहिनि। त इन लिहाज़ खां असां ॾिसूं था त मुंहिंजो हिननि पंहिंजे भाउरनि दादूअ जे माण्हुनि खे बि इहा ई तलक़ीन त ख़ुदारा
पंहिंजे पाण खे न ॾिसो, पंहिंजे ज़ात खे न ॾिसो, पंहिंजे मज़हब खे न ॾिसो। जेकॾहिं तव्हांखे तारीख़ लिखणी आहे त सचनि किरदारनि खे मंज़र आम ते आणो। महदूब बिलाल हिकिड़ो सचो किरदारु हो, दादू ज़िले जो आहे। अल्लामा आया काज़ी हिकिड़ो सचो किरदारु हो, जंहिंखे शुरूआति में वाइस चांसलर हो त 4000 पघार मिली हुअसि, त पोइ जॾहिं महीनो पूरो थियो पघार वठण खां पोइ जॾहिं महीनो पूरो थियो त 2000 वरी यूनिवर्सिटी खे वापसि कयईं। चयोसीं छो था वापसि कयो? चई जॾहिं मुंहिंजी 2000 मां पूरो थिए त बाबा बाक़ी 2000 हर भर छो ख़र्चु कयो? उहो बि इदारे जी मदद थी वठे। इहा ई तारीख़, अहिड़ा माण्हू ई तारीख़ जोड़ींदा आहिनि। डॉक्टर अल्लामा दाऊद पोटरो ॾिसो, जे असांजे शहर गचेरे ॻोठ खे बि यादि कयो आहे। अहिड़ो ज़ुल्म तारीख़ सां असांजे मोरे में त अहिड़ो ज़ुल्म थियो आहे, अहिड़ो ज़ुल्म थियो आहे जंहिंजी का हद हिसाब न आहे। ऐं उहे हींअर तमामु सरगर्म आहिनि। ऐं थी सघे थो त हिते बि के अहिड़ा तारीख़दार हुजनि जेके पंहिंजे पाण खे पढ़ाइण लाइ, पंहिंजे पाण खे अॻिते आणण जे लाइ जेको सो पंहिंजी तारीख़ लिखी वेरनि ऐं हक़ीक़ी किरदारनि खे दफ़ा करे छॾे। उन्हनि जी अॻुवाणी असांजे मोरे में 3 माण्हू कया। हिकिड़े जो नालो अलफ़ साहिब, ॿिए जो मीम साहिब, ॿियो बि मीम साहिब। उनजो लफ़्ज़ मां ठाहियो उमम ठहियो। उमम माना गुरू, गुरू या जमात जी। उहा जमात असांजो गुरू हिकिड़ो अहिड़ो पैदा थियो, तारीख़ ते राता हो पियो। जे मां अर्ज़ु कयो न, हाणे मंज़ूर शाह का नंढड़ी शख़्सियत कान्हे का न, वॾी पंहिंजी मुक़रर जे हिसाब सां तव्हां ॾिसोसि तोरियोसि उहो घणो थो लहे। शाइरी जे लिहाज़ खां तव्हां तोरियोसि, जेकॾहिं तव्हां महिमान नवाज़े जे लिहाज़ खां तव्हां तोरियोसि, हर लिहाज़ खां तव्हां तोरियोसि त हुनजो मान मथां रब लालमीन कयो। पर मोरे वारनि खां विसर। राति मां नौशहरे ज़िले वारी तारीख़ ॾिठी, मोरे वारी बि ॾिठी, सभु मां वर्क घणेई वराया, पर मंज़ूर शाह लभई। अज़ीज़ो, हीअ असांजो प्यारो दोस्त मंज़ूर शाह साहिबु पंहिंजो वटि पाण आहे, संस्कृति शाइरी आहे। छो जेकॾहिं का तारीख़ विञाइजी थिए न, वॾो ज़ुल्म आहे ख़ुदा जो। असांजे मोरी जो अख़्तर मोराई, काज़ी मोहम्मद अली विसरियल आहे। तारीख़ जे वर्क उन्हनि खे विसारे छॾियो, पर इंशा ताला ख़ालिद साहिबु उनखे खयो थो। उनजो उस्ताद शफ़ी मोहम्मद ॿुघियो, उस्ताद शफ़ी मोहम्मद ॿुघियो ॻोठाणो हो हिकिड़ो, पर तहलके मोरे जे तारीख़ में उनखे का जॻह कान्हे का। उहा शख़्सियत हो जिन ते वरी बि दादू वारनि जो एहसान हो। ऐं उहो उस्ताद बहितरीनु उस्ताद हो जंहिंखे अल्लामा दाऊद पोटरे सिल्वर मेडल ॾिनो। हीअ उहा शख़्सियत हुयो जंहिंखे पीर इलाही बख़्श गोल्ड मेडल ॾिनो हो। ऐं सिंध में जॾहिं विछाणी कॉलेज बि कोन हो, सिर्फ़ु ट्रेनिंग कॉलेज हिकिड़ो हैदराबाद जो कॉलेज हुयो, त उन में फस्ट पोजीशन सॼी सिंध में खई हुई। त उस्ताद प्रिंसिपल घुराए चयसि तुंहिंजी सेकेंड आहे, पर गैर सिंधी बि थो फस्ट पोजीशन तोखे। त उन उस्ताद शफ़ी चयसि अलाह जो नालो अथव, ख़ुदा जे वास्ते मूंखे सेकेंड पोजीशन ॾियो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए। मूंखे फस्ट पोजीशन में आराम सुकून कोन ईंदो की मूंखे माखी जो शीशो रुॻो ॾिजांइ, 5 माखी जा शीशा ॾियण तयारु, पर मूंखे सेकेंड पोजीशन ॾे। पर उहो मां पंहिंजो साईं प्रिंसिपल साहिबु ईअं न कयो। सच ॻाल्हाइणु इहा तारीख़ आहे। उस्ताद बुखारी जॾहिं गवर्नर मूंसां उते जॾहिं कयूं त भई कड़क ज़्यादा उपाय ॾे शाइरी थी, काफ़ी तव्हां शाइर विया हुआ, त उन में फस्ट पोजीशन जेका त उस्ताद बुखारी जी आहे। असांखे तॾहिं इंटर में पढ़ाईंदो हो सिंधी, त मां चयोमांसि मुबारक अथव फस्ट पोजीशन तव्हांजी तव्हां खई आहे ओलह पाकिस्तान में। चई न रसूल बशन न, मुंहिंजी फस्ट पोजीशन बि कान्हे, सेकेंड पोजीशन कान्हे, थर्ड पोजीशन कान्हे का। मां शाइर आहियां, मूंखे ख़बर आहे त कंहिंजो शाइर भलो आहे। मुंहिंजी थर्ड पोजीशन बि कान हुई। पोइ मूं चयोसि पोइ कीअं तव्हांखे जज ॾिनो? चई जज मुंहिंजे जेको आहे सो इन जॻह धुन ते मोहिजी आहे ऐं मूंखे फस्ट पोजीशन ॾिजो। मूं चयोसि छा धुन रखियव? चई धुन रखियव लाल मेरी पत रखियो भला झूलेलाल। इहा धुन रखियमि त जज मुंझी पिया ऐं जज मूंखे फस्ट पोजीशन ॾेई छॾी। अहिड़े नमूने सां उस्ताद शफ़ी ॿुघे चयो त साईं मूंखे फस्ट पोजीशन कान खपे, मूंखे सेकेंड पोजीशन खपे। ऐं उहा मूंसां ॻाल्हि कई त बसि हीअ मूंसां ज़्यादती थी आहे जो मूंखे मुंहिंजी सेकेंड पोजीशन उहा मुंहिंजी विञाए मूंखे फस्ट पोजीशन। इहे हूंदा हुआ सचार माण्हू। जेकॾहिं जेकॾहिं असांखे का हरी हथु अची वञे, असीं चवंदासीं असीं दुनिया जा वॾा हकीम।
त इहो पाण पढ़ाइण वारो जेको रुझान निकितो आहे, तारीख़ खे दफ़ा करण जो जेको रुझान निकितो आहे, त इहो महिरबानी करे इहो ज़हननि मां कढी छॾियो ऐं तव्हां हक़ु लिखो, सच लिखो ऐं सही किरदारनि खे मंदर आम ते आणो। केरु सुठो शाइर आहे उनखे अॻिते आणो, ग़रीब या मिसकीन या पंहिंजे ओसे पासे वारे माइट मिट खे न ॾिसो, हीअ कंहिं इदारो क़ाइमु कया उनखे ॾिसो। ईअं न त वॾे कंहिं माण्हू जी तारीख़ लिखी भई फलाणे हिनखे एतिरी एज ॾिनी, फलाणे जे बदल सां थियो आहे, हीअं फलाणे जे बदल सां थियो आहे, ऐं उन ग़रीब जी क़ुर्बानी जेका असां उहा ॾुड़ी वई। त ख़ुदारा सिंधी क़ौम तमामु तारीख़ जे तमामु ॾुखे दौर मां गुज़री रही आहे। इन करे तारीख़ ते तवजो ॾियो, तारीख़ ते तवजो ॾियो। केरु सही कमु पियो करे, केरु ॻोठनि जी तारीख़ त गुम आहे। शाबस मोहम्मद इक़बाल अची पड़ा ॾे पारे ते लिखे, न त ॾे पारे ते के लिखण लाइ तयारी ॻोठाण बाबा ॻोठाणो छा थींदो, ॻोठ में त का ॻाल्हि ई कान्हे का। सही अख्तर मुराई जेको हूंदो असांजे गचेरे जो, उहो शफ़ी उस्ताद जो शागिर्दु हो, पर हुननि लिखियो त महमूद ख़ादम लाड़काणी उनजो शागिर्दु हो। हिननि लिखी छॾियो शमशाद साहिबु फलाणो तीर मटीरो बाबा, हुनजो उस्ताद चए थो ॿ दर्जा मां साल में पूरा ॾाढो होशियारु हो, इल्मु उर्दू मूं सेखारियोमांसि, शाइरी मूं सेखारीमांसि, मुंहिंजी शाइरी ख़ुदि खणी उहो उते ई छुटो छॾियो ॿाराड़ी। इन करे अर्ज़ु आहे, मां तव्हांजो थोरो वक़्तु बि वरितो, पर मां ॾाढो तारीख़ ते रत जा ॿोढ़ा पियो थो आहियां। जेके तारीख़ लिखजनि पयूं थियूं उहो तमामु वॾो ज़ुल्म थी पियो आहे। त हाणे इहो उमम जेको मोर में पैदा थियो आहे, इन लाइ साईं ताबिर साहिबु शफ़ीअ जी ज़रूरत आहे, शफ़ीअ उमम जी ज़रूरत आहे। त उहो उन्हनि खे सुधारे छॾ, दुआ कयो त उनखे उहो जेको आहे सो शिफ़ात उनखे जो उहो मंदर आम ते अची वञनि। त हाणे उन उमम मां छा ख़तरो असां मोराइण खे आहे, उहे असांजी नई टही ॼाणे सघे। मां सची पची थो ॻाल्हि ॿुधायो त मां सिर्फ़ु टे माण्हुनि खे गॾु ॾिठो आहे, न ॼाणा साईं काद साल कीर सां मकी साथ से रज़ा, इहो गॾिजी मूंसां हिकिड़ो दफ़ो आया हिते दादो में, मूंखे एॾी ख़ुशी थी चए थी का मुसलमान वरी अलाह जे वास्ते पाण बेतार अड़े ग़लति खे ग़लति कयो, सही खे सही कयो, न त असांजी मोरी जी तारीख़ सॼी ख़तमु थी। सो अज़ीज़ो मुंहिंजो निहायत आजिज़ाना थोरो सभिनी खे इहा अपील आहे त ख़ुदारा तारीख़ ते तवजो ॾियो, छो जो तारीख़ असांजो दीन आहे, ईमान आहे, इज़त आहे, आबरू आहे, ज़िंदह रहण जो ज़रियो आहे। जेकर तारीख़ असांजी ग़लति थी वई त असां ज़िंदह कोन रहंदासीं, ऐं पोइ जेकर असांजी तारीख़ ज़िंदह थी वई त असीं हमेशह ज़िंदह रहंदासीं। छो जो असांजो हेॾो सारो किताबु नसीहत जो क़ुरान शरीफ़ जो दुनिया जो वॾे में वॾो तारीख़ जो किताबु आहे, त असांखे उन जे लिहाज़ खां जेको रब पाक ख़ुदि तारीख़ लिखियो नुक़्तो लफ़्ज़ इस्तेमालु करे पियो थो, त असीं पाण लिखूं पिया था। त तव्हां कलम खे इस्तेमालु कयो, कलम जे ज़रिए तारीख़ लिखो ऐं सही किरदारनि खे पंहिंजे मंज़र भली उन में तव्हांखे पाण साईं डॉक्टर ज़िया साहिबु किताबु छपायो हैदर शाह सनाई ते, मूं ते 5 मक़ाला लिखी 5 ख़लीफ़ा जा मक़दूम बिलाल ते, जेको चएसि मां लिखियुसि, मां चवांसि मां लिखियो 5 उहे 5 छपाई, पर उन ते मूं पाण ते तनक़ीद जेका कई त ज़बरदस्त तनक़ीद कई, मुंहिंजूं ग़लती तहरीक बिलाली में मुंहिंजूं ग़लतियूं मां पाण ते ख़ुदि तनक़ीद कई। छो जो पहिरियां इंसानु ढोल छोल में वञे थो, पोइ जन वरी तस्दीक़ूं मिलनि थियूं, वरी पोइ उनखे करे थो पंहिंजे पाण ते तनक़ीदूं कयो। इहा ई सुठी ॻाल्हि। जीअं उस्ताद बुखारी जेको आहे सो इब्राहिम जोई हंधि लिखियो त अलामा दाऊद प्रिंसिपल हुजे, मां पढ़ंदो हुजां सिंध मदर इस्लाम कराची में, मूंखे हिकिड़ा वॾा माण्हू आहे उन्हनि चर्चा पिया कनि त मां रोई ॿाहिरि वञी रोयो न, त प्रिंसिपल साहिबु मूंखे डॉक्टर अलामा दाऊद फोटो ॾिसी वरितो, ॾिसी बाबा छो पियो थो रोई, चई मूंखे हरामी माण्हू फलाणा जेका वॾा माण्हू उहे जेको चर्चा पिया था कनि, त ऑफिस में घुराए अची त उहे हरामी तूं हलाली आहीं। इब्राहिम जो खे चई त पंहिंजे पाण खे सुधारियो, पंहिंजे पाण खे ॾोही करार ॾियो। दड़को ॾेई करे इब्राहिम जो चई त मां हैरत में पइजिसि, मुंहिंजे ज़िले जो माण्हू मूंखे पियो दड़काजे। 2-3 मिंट गुज़रिया त वरी जेको सो उते उस्ताद पहुचो त मुंहिंजो मुंहुं जो भेलो ॾिसी मूंखां पुछई त छा थियो आहे, चई बसि कुझु मां न ॿुधंदो वॾनि माण्हुनि जे छोकिरनि ते वॾो एहसान थी बीठो, त उन्हनि मूंखे चयो अथई इहो लेटर पहुतो त बाबा फी जेका आहे दादू वारनि जी जेका आहे सो उहो कराची खां जुदा कयूं, जुदा ज़िलो कयूं, हाणे उनजी जेका असां स्कॉलरशिप बंदि। त हुननि 3 ॼणनि उथी चयो जिन चर्चा कयोसीं इन जी फी असीं भरींदासीं, छो जो हू नालो जेकर खणे त मोचड़ा खाइनि।
तंहिंजे करे हुन नालो न खयो, उनजे वधू भरे पिया मथां यकदमि डॉक्टर दाऊद पोटर जो जेको आहे लेटर पहुतो त हीअ जीअं फस्ट पोजीशन होल्डर आहे मोहम्मद इब्राहिम जो, तंहिंजे करे जेको असां उनखे स्कॉलरशिप कॉलेज जे तरफ़ां कयो। इहो आहे हिकिड़ो सच। अचो त पंहिंजे पाण खे ॾोही करार, असीं पाण ख़ुदि ॾोही आहियूं। जॾहिं असां पाण खे हक़ु सच चवंदासीं तॾहिं असां सही तारीख़ आणे सघंदासीं। ऐं जेकॾहिं तारीख़दानो यादि रखो, जेकॾहिं तारीख़ तव्हां ग़लति था ॾियो त रब करीम सां ज़्यादती था कयो, उनजे लिखत खे तव्हां ग़लति था कयो, उनजे तरीक़े था, पर पंहिंजे क़ौम खे तबाह ऐं बर्बाद था कयो। पोइ जॾहिं बि क़ौम जी तारीख़ जॾहिं लिखी वेंदी हिन क़ौम खे तबाह कंहिं कयो था, फलाणनि फलाणनि तारीख़ जा तबाह। तो अज़ीज़ो, मां तव्हांजो वक़्तु वठी महिरबानी करे, छो जो मुंहिंजे दिलि में तारीख़ जो दर्द आहे। ख़ुदारा तारीख़ खे मञो, तारीख़ लिखो, सही किरदारु लिखो, हिन लाशारी साहिब ते लिखो, ॿिया जेके अहिड़ा किरदारनि जा लम्हा सॼी जी किरदारु आहे ॾाढो सुठो जेको हिन दुर्वेश जे कठे कयो। सलाम आहे हिन माण्हू खे।